बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कल्याण ताज़ी सूरत हाल सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख्श कुंबर हाज़ुर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, हिन वक़्तु सॼे मुल्क अंदरि बरसातूं पइजी रहियूं आहिनि ऐं बरसातूं तमामु घणियूं पयूं बि आहिनि। उन सॼी सूरत हाल खां पोइ जेका आम ज़िंदगी आहे उहा तमामु घणी मुतासिर थी आहे। बरसातुनि जो पाणी शहरनि तोड़े ॻोठनि में तमामु घणो बिहजी वियो ऐं उनखे वक़फ़े वक़फ़े सां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इंतिज़ामिया तरफ़ां कढण जूं कोशिशूं पिणु कयूं, पर काफ़ी हंधनि ते अञा ताईं बि उहो पाणी मौजूदु आहे। इन सॼी सूरत हाल में शहरनि में त सिर्फ़ु जेका माण्हुनि जी ज़िंदगी आहे उहा मुतासिर थी आहे, पर मुआशी तौर ते ॿहिराड़ियुनि जो तमामु घणो नुक़सानु कयो वियो आहे। हिन वक़्तु जेके बि असांजूं ॿहिराड़ियूं आहिनि उते जेके एग्रीकल्चर असांजो आहे ऐं जेको लाइव स्टॉक आहे, चौपायो माल, उनजो तमामु घणो नुक़सानु थी रहियो आहे। ॿहिराड़ियुनि में पाणी जेको ज़रई ज़मीनुनि में बीठो आहे, फसलुनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। ख़ासि तौर ते असां जेको वण जो फ़सुलु आहे जंहिंमें फुटी ऐं मिर्च ऐं खजूर, इहो तमामु घणो जेको आबादकारनि खे हिन सीज़न में तमामु घणो सहारो ॾींदा आहिनि ऐं मुआशी तौर ते असांजो तमामु घणो फ़ाइदो थींदो आहे सॼे मुल्क जो, उन तमामु घणो नुक़सानु थी चुको आहे। ऐं जिते किथे हुकूमत जे तरफ़ां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके पाणी कढण जे हवाले सां सिम नाला पिणु ठाहिया विया आहिनि, पर उहे के अञा कारगर न आहिनि ऐं उन जेको आबादकारनि खे ज़रई ज़मीनूं रखंदड़ माण्हुनि खे को बहितर फ़ाइदो न थी सघियो आहे। जिते किथे पाणी बीठल आहे ऐं हिकिड़ो कुदरती निज़ाम आहे उन्हनि आबादकारनि वटि, उन्हनि जी हिकिड़ी ॾाहप आहे, दानिशमंदी आहे, पुराणे ज़माने जे हवाले सां हिकिड़ी जेको तरीक़ेकार हलंदड़ अचे थो, उन तहत हुननि जे तरफ़ां जेको आहे पाणी कढियो वञे पियो। इहो हिकमत अमली आहे आबादकारनि जी, पर इन में कंहिं क़िस्म जो को सरकारी जेको सहकार हुजणु खपे उहो नज़र न पियो अचे। हूंदो सरकारी सहकार 10%, 5% ऐं पंहिंजनि पसंदि ऐं नापसंदि जे बुनियाद ते जेके असां जे निज़ाम में जेके शयूं आहिनि उन जे तहत पाणी कढण लाइ किथे मशीनूं पहुचायूं वियूं हूंदियूं, किथे ख़ासि माण्हुनि जो जेको फ़सुलु बचाइण लाइ कोशिशूं जीअं उपाउ वरिता वञनि था माज़ीअ में, जीअं थींदो रहे थो, उहे रिवायतूं यकीनन जारी हूंदियूं। पर असां ॻाल्हि कयूं था त जनरली तौर ते जेका हिकिड़ी सिचुएशन आहे असांजे हिन मुल्क में ऐं उहो पाणी कढण जे हवाले सां, उहा सूरत हाल जेका आहे नज़र न पई अचे ऐं उन हवाले सां तमामु घणो हिकिड़ो आबादकारनि जो नुक़सानु थियो आहे। ऐं जेकॾहिं तकिड़ा जेको आहे कुझु नंढे वक़्त में पाणी कढियो वञे हा त मां सम्झां थो त काफ़ी रिलीफ मिली आहे। ऐं ॿियो त पाणी कढण जो हिकिड़ो प्रॉपर जेके लंघ आहिनि उहे बि बहितर न ठाहिया विया आहिनि। अक्सर इहो चयो वेंदो आहे त पाणी ओलह खां ईंदो आहे, ओभर तरफ़ लाड़ो कयो वेंदो आहे, इहो हिकिड़ो चयो वञे थो त उहो आबादकारनि उन मिथ तहत, उन तरीक़ेकार तहत, उन जेको आहे इंजीनियरिंग तहत उहो पाणी तमामु घणो कढियो आहे। उन खां पोइ जेके ॿहिराड़ियूं आहिनि उन्हनि में चौपायो माल उहो हर ज़मींदार वटि, हर ॻोठाणे वटि, हर उन आम माण्हू वटि तमामु घणो आहे, जंहिं करे लाइव स्टॉक ते उतां जे माण्हुनि जी तमामु घणो जेको आहे ज़िंदगी बसर थिए थी ऐं मईशत जे हवाले सां उन्हनि जी ज़िंदगियुनि में उहो हिकिड़ो तमामु घणो सहारो आहे। त लाइव स्टॉक जे हवाले सां जेके बीमारियूं पैदा थियूं आहिनि त उन्हनि ताईं अञा ताईं के चौपाए माल जो जेको आहे बचाव लाइ जेके हिफ़ाज़ती टीमूं उते पहुचनि ऐं जेको असांजो लाइव स्टॉक खातो आहे उन जा माण्हू उते पहुचनि, उहो अञा पहुची न सघिया आहिनि ऐं उन्हनि खे को एॾो फ़ाइदो न पहुतो आहे। ऐं काफ़ी हंधनि ते माल जेके आहिनि मरी वञण जा इतला आहिनि ऐं काफ़ी माण्हू पंहिंजे माल खे बचाइण लाइ वरी परियां जिते रेगिस्तानी इलाइक़ो आहे उन ताईं पंहिंजो कढी विया आहिनि ऐं कुझु इलाइक़नि में वरी जाबलू ऐं काछे वारनि इलाइक़नि मां पिणु माल कढी वञण जा बि इतला आहिनि। पर उते जीअं माल निकिरी वियो आहे त उन खां पोइ सॼी मुल्क अंदरि ऐं ख़ासि तौर ते जेके वधीक बारिशूं जिते पैदा थियूं आहिनि, जिन में शहरी इलाइक़ा बि आहिनि, ॿहिराड़ियूं शहरी सभु जेके मुतासिर थियूं आहिनि, उहो बरसाति खां पोइ जेको उते पैदा थी आहे सूरत हाल, गंदो पाणी बीठो आहे जंहिंसां जीत जड़ाव जेके पैदा थिया आहिनि, मच्छर पैदा थिया आहिनि, उन सूरत हाल में पिणु बीमारियुनि बि मुंहुं कढियो आहे। ऐं ख़ासि तौर ते ॿहिराड़ियुनि में त पीअण जो साफ़ु पाणी जेको आहे उहो मिक्स थी वियो आहे बारिश जे गंदे पाणी सां, तंहिंजे करे उहो पाणी माण्हुनि खे साफ़ु नथो मिले ऐं माण्हुनि खे जेको पेट जूं बीमारियूं उन में मुब्तला थी चुका आहिनि ऐं इन हवाले सां उन्हनि जी जेका ज़िंदगी उहो बरसाति जे करे बीमारियुनि जे वर चढ़ी वई आहे। त अहिड़ी सॼी सूरत हाल में इंतिज़ामिया जो न सिर्फ़ु इहो फ़र्ज़ु थिए थो त हो शहरनि मां, घरनि मां, ॻोठनि मां पाणी कढनि, पर उन खां अलावा जेके उन्हनि खे इंतिज़ामात करणा हुआ, जेके मच्छर आहिनि उन्हनि जे बचाव लाइ जेको असांजो मलेरिया खातो आहे, हेल्थ खातो आहे,
उन जो जेको कारगर उते अमल नज़र अचे उहो न थियो आहे। असांजो लाइव स्टॉक जो जेको खातो आहे उन जा जेके डॉक्टर्स आहिनि, उन जी जेको माहिर टीमूं आहिनि, उहे उन्हनि इलाइक़नि ताईं पहुचनि ऐं उन्हनि जेको मालवंद माण्हुनि जी मदद कनि ऐं जानवरनि खे जेको आहे बीमारियुनि खां बचाव लाइ या जेके बीमार जानवर आहिनि उन्हनि जी सिहतियाबी लाइ हिकु टुका उते हलनि, उनखे उहे दवाऊं ॾियनि। इन क़िस्म जेको अञा को निज़ाम असांखे नज़र अमली तौर ते न आयो आहे। हीअ इदारा त आहिनि, असां वटि मौजूदु आहिनि, जंहिंजो असां ज़िक्र करे रहिया आहियूं। असां वटि सिर्फ़ु बल्दियाती जेके इदारा उहे कसूरवार न आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेके ॿिया इदारा बि हिते आहिनि। एग्रीकल्चर जे हवाले सां असांजो हिकिड़ो हिते खातो आहे, पूरो हिकिड़ो मैकेनिज़म आहे। उनजा 2-3 DG रहनि था जेके इन सॼी सूरत हाल खे मॉनिटर बि कनि था, पर उन सां आम माण्हू खे फ़ाइदो नथो थिए। लाइव स्टॉक जो जेको हिकिड़ो पूरो सूरो डिपार्टमेंट आहे, उनजी हिकिड़ी फंडिंग आहे, उनजा हिकिड़ा माण्हू पघार खणनि था। रेन एमरजेंसी जे हवाले सां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हर ज़िले में जेको आहे उहे फंड जारी कया विया आहिनि, पर माण्हुनि ताईं उनजी उहो को फ़ाइदो न पियो नज़र अचे। सॼी जेका सूरत हाल आहे उहा साम्हूं नज़र अचे पई। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां ॾिसंदासीं बलूचिस्तान ऐं काछे वारे पासे खां ऐं कुझु असांजो सराइकी बेल्ट में जिते पंजाब जो जेको सूबो आहे, उते सूरत हाल बि जेको पाणीअ जा ताईं घणो बीठल आहे, उते बि जेको सरकारी कारो वहिंवार या सरकारी मशीनरी इंतिज़ामिया जेके आहे उन्हनि जे तरफ़ां बि उते को टीमूं न पहुतियूं आहिनि। माण्हू बेयारो मददगार आहिनि ऐं माण्हू जेको सहकार न पियो कयो वञे। ही समूरियूं उहे टीमूं जेका सूरत हाल आहे उहा असां मुख़्तलिफ़ मीडिया में रिपोर्ट बि कयूं था ऐं सोशल मीडिया हिकिड़ो तमामु वॾो जेको सहारो आहे, जितां खां इहा पिणु मालूमात असांखे मिले थी ऐं दुरुस्त मालूमात बि उतां खां मिले थी त उते जेको आहे माण्हू जेको उन्हनि जी मदद सही नमूने सां नथी रहे। हिन सॼी सूरत हाल में जेका असांजी सरकार आहे, जेका हुकूमत आहे, जेका गवर्नमेंट आहे, और जंहिं ते इहा ज़िमेवारी बि आहे थिए थी, त उहो भरपूर नमूने सां ऐं एमरजेंसी वारी सूरत हाल में माण्हुनि जी जेका आहे फौरी तौर ते उहा मदद करे, माण्हुनि जो सहकार करे, त माण्हुनि खे हिकिड़ो यकीन इहो अची वञे त हा वाक़ई सरकार मौजूदु आहे, त असांजो जेको थियलु नुक़सानु आहे उहो बि भरे ॾेई सघे थी ऐं वधीक नुक़सान खां बि असांखे बचाए सघे थी। त इहो जेसीं ताईं क़दम न खयां वेंदा तेसीं ताईं अवाम जे तरफ़ां जेको आहे उहा शिकायत ज़रूरु रहंदी पंहिंजे हुकुमराननि खां। ऐं हुकुमराननि खे घुरिजे त उहे अवाम जूं जेके न सिर्फ़ु रुगो शिकायतूं उन्हनि ताईं पहुचनि, पर अमली तौर ते जेके ज़िमेदार आहिनि उहे इन तहत जेके तकड़ा उपाय नथा वठनि, किन मजबूरियुनि जे करे या नाहेली जे करे उहे क़दम नथा खजी सघनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बि हिकिड़ी कार्रवाई थियणु खपे। ऐं जेसीं ताईं उहे कार्रवायूं न थींदियूं, कानून हरकत में न ईंदो ऐं असराइतो जेको आहे हिकिड़ो निज़ाम खे न बणायो वेंदो, तेसीं ताईं माण्हुनि में उहा मायूसी हूंदी। माण्हुनि जी इहा दाह जेका आहे उहा जाइज़ दाह उहा बंदि न थींदी ऐं हुकूमत जेकॾहिं जमहूरी हुक्मरान पंहिंजो पाण खे ख़्वारी खां बचाए सघनि था, इन्हनि तोहमतनि ऐं इल्ज़ामनि खां बचाए सघनि था, इन्हनि जेको आहे अवाम जे थींदड़ जेका पुकार आहे, जेका दाह आहे, उन खां बचाए त इन लाइ पंहिंजी जेका सर्विसिस उहे बहितर कनि, जॾहिं त फंडिंग बि आहे, वसीला बि आहिनि ऐं उनजो जाइज़ तरीक़े सां इस्तेमालु न थिए ऐं प्रॉपर टाइम में इस्तेमालु न थिए, त मां सम्झां थो त इहा हिकिड़ी कोताही उहा उन्हनि इदारनि जी आहे ऐं जंहिंसां जेको आहे पूरे निज़ाम ते जेको आङुरियूं खॼनि थियूं ऐं सवाल उभरनि था। पंहिंजो अॼु जो असांजो वक़्तु ख़तमु थियो। इंशाअल्लाह वरी कंहिं मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंभर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।